Bana. Goga film bali hai Allah. Kya goja ki hai ji dashi. Phang chho ne ji. Are namani to ke. Dana to namani ji. Baba. हमें तो लूट लिया मिलके हुसन वालों ने माता तमाला न तना अच्छा उठाई तू वो उठाई ओ ये गालो गुगा ओ अंगूरा जो पानी आ जो छमन जो ना ओ इंतजार करियो जी अंगूरी बदन दमके दमक दम दमके अंगूरी बदन अरे सौदो बोदो घर जाई चो वरी शाम भी फिल्म देखाई दो माए हाँ ओ ये है ये गुगा अरे आप पिया तो मैं दो सजी लाने तो पिया तो चाय हाँ है भी है बताया है भी है अल्लाह ओए है जी ओ सेठ बैठो आ कल भी काम ते ना आयो मां बचे ते तमा तो बालन जी डिलीवरी या 2000 कढा से अने हाँ पो होटल जे भी वरी तोखे सॼी चांहि पीआरियां थो केक बि लानत है केक बि है हाणे गिरी आयो आहे अरे अरे दा बोतू ओ सेठ वेठो जी सेठ बेच में लावा अरे हाणे गुगा सोचो वा ॿियो खाइलो न पाण त खरियो आहे हिन बेज़बाने सरदार खे बि खारियो थी खाइयो न आहे कल कम ते छो न आहे वो बा वो बालन जी तबियत ख़राब आहे डिलीवरी डॉक्टराणी वटि आहे हाणे बि रत जे लाइ गूंगे खे ञा पियो मां तो टेस्ट करायांसि मतां गरीब माण्हू आहे हाँ। वीचारो ईअं न गुसाईंदो आहे कमु थियो हूंदो ज़रूर हिन बालन जी डिलीवरी आहे रे हा पोइ ॾिसो पेट सां इहा एमरजेंसी आहे न हिन डॉक्टराणी तो रत जूं थेलियूं ॾे थींदो रहंदो आहे कमकार थींदा आहिनि बसि भला हाणे बाबा कमकार त थींदा आहिनि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मीर सबीर तूं बि दुनिया में उथियो वेठो आहे हा वाह असांजे घर में मायूं आहिनि तव्हांजे घर में आहिनि काए महीने यम कंदियूं आहिनि साल 5 महीना बाबा 3 महीना अॻ में जेको हुते पिण ते बीठा हुआसीं हे रड़ियूं कंदो अचे पियो घर ॾे डिलीवरी आहे मूंखे 5000 ॾी 3 महीननि खां पोइ वरी अॼु डिलीवरी आहे कहिड़ी माई आहे तुंहिंजो ॻाल्हाए फजी न उहो वारी थींदी आहे चौथे महीने सेठ वो अॻे तक जेको आहे न उहे गूंगे जा बाल हुया हा हाणे मथे बाल पुट जाइज़ छो छो मिठाई जो खणी आयासीं नुस्खी उहा त मां ॻाल्हि कयां थो न मिठाई आंदी बचे त छो बाबा पोइ तूं ॿुधाए त घटि में घटि वञे कमु घणो सिड़जी वियो मुंहिंजो बचे हाणे इहो ॿुध 4-5 हज़ार ॾे वरी अञा ॾियां बस रत बत डॉक्टराणी डॉक्टर ने हूंदो न अस्पताल कमाईंदा ते तोखो न वठासीं वो तो वही तो टिंडियन को पूरा रमजान दिया ना बताए वटू न उहो वठंदासीं रमज़ान जो ख़र्च त ॾींदो आहे इहो ॿुधो त रमज़ान बि जाई अचण वारो इहो रोज़ा बोज़ा इहो तरीक़ो त ॿुधायो मूंखे त ज़ाल प्यारी आहे उनखे चुमियूं बिमियूं ॾींदो हर हर रोज़न में नडी भी थी निभागा चुमियूं हाँ हाँ रे यार प्रति रोजन में हुआ रोजा न रख दीजिए न पर उन ताने नौ यम क्यों न माल तो रोज़ा रख दे न तू हां तो बटे नहीं परहेज करे न तो परहेज रखा बाबा हिकिड़ो महीनो गुजरी वेंदो ता बि भला एडा सिकड़ा छो अपा ओ अल्लाह सरियो आहे अरे चातो चे ये चतो रोज़न में ताणो कया छो न करे ये छो न करे पानी न पी तण भले कर हां छुरमो छो न विजे बाबा के ता के न कया छा कयूं था ओ अबे कर भले माना का छे खाओ न खाइणी नाहे पीणी नाहे इया का छा ॾिसो बि न ॾिसो त औरत खां अलावा ॿियो सभु कुझु ॾिसी सघे थो औरत खे न ॾिसो अम्मा खे ॾिस घरवारी खे ॾिस इन जे चवण जो मक़सद आहे त माना ग़लत नज़र सां न ग़लत तोहफ़ा कर छो ग़लत ॼाणियो न ॿी ॻाल्हि मोबाइल में बि माना फिल्मां बि किनियूं न ॾिसो रमज़ान शरीफ़ में होटल बोटल ते वञण बंदि कयो होटल ते बि न वियो न होटल ते बि न वियो थी त न वई डिलीवरी जान छुटी रमज़ान में कयो न परहेज वरी अगला पैसा ही न ॾिना अथऊं वरी ॿियो यम हलो हा ईअं खयूं थो अचां मां हेॾे सेठ ॾे आयो आहियां बचे ते पैसा त वठां न
दाई खे दाई जवाब ॾिनो न पोइ न खणी आयुमि जी ॻाल्हि करे तो फोन आई तो हा अचां थो बसि ॾे भाउ आहे ॻाल्हि ए ॿारनि जी फोन हुई हाणे अॻिला 5000 वठी विया हो बि तव्हां मज़ूरी कई आहे 2600 जी 3200 400 उतो रहनि था वरी 5000 ॿिया ॾियां वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ रमज़ान शरीफ़ आहे वरी उनजे लाइ राशन जे लाइ अलॻि ॾियां उहो त राशन त तूं हर साल ॾींदो आहीं तू बि ईअं त न कर न हेॾो कर्ज़ त लाहे न त सघे न अरे मजबूरी आहे हाणे मां हाणे ईअं साहब वठां सेठ पोइ पिया थींदा हाली ॾे समरकंसी अथसि वञे पोइ मोटी जे पोइ वञ मुंशी को हिननि खे 15000 वठी ॾे वञ हलो न बन असांजे पंज ॾे वरी पोइ भेस वरी वठंदे न साॻो ई राशन जे लाइ 10000 तेको हिकु महीनो वठी वञ न पापा त पाण हेॾा तू बि हेॾा हेराएस तो जॾहिं 5 घुरे तो तो 1500 को ॾेस बाबा रोज़ा रखदा सवाब थींदो न अवा बात पाछा मन 5 हिनखे वठी ॾे बाक़ी हो न हाणे हिन सां पोइ पंहिंजो पाण ॼाणी हिन ॾे टोटल थींदा 13 हा 5 अॻ में तूं वठी वा हा। 15 आहे न हितो पंज हो घुरे थो बाबा बिने बानी नी ॿिया ॾे थो हुनखे 20 वठी ॾियांव बस 10 हिनखे वठी ॾे 5 हिनखे हा, ईअं हलो कर, हलो भाई, हलो चरे माण्हू मां फासी वेंदुमि घर ताईं वरी पोइ झेलो कंदो बाक़ी हो न कजाए रोज़न में हा बसि न सही आहे हा वञ बानी हा हले हले हिते हा इहो हो आयो छोरो कहिड़ो मुस्तू वारो पुटु न उहो ई न आयो आहे अलाए कसां? किथे ए ॾिठो वरितो आहे मां खां अञा ताईं न ॾिनो अथई न आयो आहे हलो सफ़ा साधो आहे खीसो कोन अथसि तॾहिं बि मोबाइल खे ओॾो गुथे थो बस छा कयूं शबीर छा कयूं बस मज़ूर बचा आहिनि हिननि जे दुख सुख में हिननि जो रत पोरियो पघर वहे थो त मुंहिंजी बि रोज़ी थिए थी न हा हिनखे घणो टाइम थियो आहे तोसां हे बाबा पुराणा सीनियर हिन जे आबा ॾाढा मां वटि मज़ूरी कंदा हुआ हा हिन सां लेखो न आहे बसि मिड़ई दाबड़ो कंदा आहिनि जीअं वधीक कर्ज़ न खणनि 10 15 20 हज़ार ताईं भले खणनि रमज़ान शरीफ़ में बि मां पंहिंजे मज़ूरनि खे राशन वठी ॾींदो आहियां ॾुखी सुखी में बि मां पंहिंजे मज़ूरनि खे पकिड़ंदो आहियां कॾहिं हिसाब न आहियां कयो यार इन शइ जो अलाह साईं तोखे वॾो अजर ॾींदो ईमानदारी रमज़ान शरीफ़ में जेका तूं हिन सां मदद करे थो उहा बि कजे हा बहरहाल हिन ॾींहंनि में त आहे हाय पोइ त वाह वाह साईं मां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो जेके बि असांजे शहर में या पूरी सिंध में भठन वारा या सेठियूं कंहिं वटि बि के मज़ूर मुलाज़िम कमु करनि था त ख़ुदा रा पंहिंजे मज़ूरनि जी जेको आहे सो मदद कयो रमज़ान शरीफ़ में उन्हनि खे खाधे पीते जूं शयूं वठी ॾियो ॾुखी सुखी में उन्हनि खे लटा कपिड़ा वठी ॾियो छो जो मज़दूर जो नज़र सेठनि ॾे ई हूंदी आहे जेकॾहिं कंहिंजी 500-600 मज़ूरी आहे त उनखे वधाए रमज़ान शरीफ़ में 200-300 वधीक ॾियो ताकी उहो पंहिंजे बचनि खे रोज़ा रखाए रोज़ा खोलाए इन जो बि तव्हांखे सवाबु थींदो वीडियो पसंदि अचे त ज़रूरु शेयर कजो वॾी महिरबानी